बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड, जी तो तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड, दुआ आहे परवरदिगार खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं अल्लाह तव्हांखे हर मुसीबत ऐं बीमारीअ खां पनाह में रखे। त फ्रेंड, अॼु जो मौज़ू असांजो आहे वताए फ़क़ीर जो अम्मा जी वस। हिकु भेरे घणे ज़ोर भरण ते वताए फ़क़ीर ॻोठ जे संगतियुनि सां गॾु कंहिं मौलवीअ जे वाइज़ ॿुधणु वियो। मौलवी चई रहियो हो त हर हिकु कमु अलाह जे वस आहे, उन जे हुकुम खां सवाइ कख बि नथी चुरे। उन ते वताए फ़क़ीर खिली ॾिनो। संगतियुनि पुछियुसि, फ़क़ीर छो पियो खिली? चयाईं, मुला, जेको चवे पियो उहो सभु सच आहे त हर का ॻाल्हि रब जे वस आहे, पर ॿ ॻाल्हियूं अम्मा जे बि वस में आहिनि। संगतियुनि हैरान थी पुछियुसि, इहो कहिड़ियूं? चयाईं, वणेसि त भत रिधे, वणेसि त मानी पचाए।